मशहूर टीवी मेज़बान ऐं तहरीक इंसाफ़ जो क़ौमी असेंबली मेंबर डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाॾाणो करे वियो आहे। कराची जी आगा खान इस्पताल आमिर लियाकत हुसैन जे लाॾाणे जी तस्दीक़ कई, जॾहिं त मौत जा कारण हेल ताईं साम्हूं न अची सघिया आहिनि। क़ौमी असेंबली स्पीकर राजा परवेज़ अशरफ आमिर लियाकत हुसैन जे लाॾाणे जी ख़बर खां पोइ असेंबली जी कार्रवाई जुमे ताईं मुलतवी करे छॾी आहे। DIG ईस्ट मुक़दस हैदर जो चवणु आहे त आमिर लियाकत हुसैन इस्पताल मुंतक़िल करण खां अधु कलाक अॻु लाॾाणो करे वियो हो। हुन ॿुधायो त आमिर लियाकत जे जिस्म ते के बि निशान न आहिनि। वाक़े वारे हंधा बि शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। आमिर लियाकत जो मढ़ आगा खान इस्पताल मां पोस्टमार्टम लाइ जिन्ना इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया सैयद मूजिबि आमिर लियाकत जो लाश पहुचण ते संदसि जिस्म जो एक्सरे कयो वियो आहे। डॉक्टर सुमैया सैयद जी सरबराही में डॉक्टर्स जी 3 रुकनी टीम पोस्टमार्टम कंदी। आमिर लियाकत जे भाइटे उमार हुसैन जो चवणु आहे त जनाज़े जो ऐलान आमिर लियाकत जो पुटु लंडन मां अची कंदो। तदफ़ीन जे हवाले सां हुन चयो त आमिर लियाकत पंहिंजी हयाती में अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार वेझो पंहिंजनि वॾड़नि जी क़बरुनि सां दफ़न थियण जी ख़्वाहिश कई हुई। इन खां अॻु आमिर लियाकत जी ज़ाल बुशरा बीबी ऐं धीउ दुआ आमिर संदसि रिहाइशगाह ख़ुदादाद कॉलोनी पहुतियूं हुयूं। आमिर लियाकत हुसैन पाकिस्तान जे निजी टीवी चैनल ते हिकु मज़हबी प्रोग्राम ज़रिए कैरियर शुरू कयो हो। हू सियासी सतह ते बि कराची में मक़बूल रहियो ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट जी टिकट ते असेंबली मेंबर चूंडियो। बाद में आमिर लियाकत MQM खे छॾे PTI में शमूलियत इख्तियार कई ऐं क़ौमी असेंबली मेंबर चूंडियो। आमिर लियाकत ताज़ो पंहिंजी 3 शादी ऐं सबबि ख़बरुनि में रहियो। आमिर लियाकत ॿी ज़ाल तूबा आमिर खां धार थियण बाद लोधरा जी रहवासण 18 वरियनि जी दानिया मलिक सां फ़ेबरवरी में 3 शादी कई हुई। दानिया मलिक शादीअ जे 3 महीननि खां पोइ ख़ुला लाइ अदालत सां राब्तो कयो हो। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन समूरी सूरतहाल सबबि ॾुखारो हो ऐं हुन मुल्क छॾण जो बि ऐलान कयो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk